नवाबशाह जी जाम साहब रोड वासी मुग़ल बरादरी के पीरसन नौजवान पारां अॻूणे लिगी अॻवान शौकत जट जातिन ने ॿिनि नौजवाननि हसन ऐं खुरम अली मुग़ल के बिना ॾोह लाकअप कराइण ख़िलाफ़ एहतजाज ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई। जाम साहब रोड ते वाक़िअ राव हानीफ़ कॉलोनी के रवासिन मुग़ल बरादरी के ॿिनि पीरसन भाइरनि अज़ीज़ अहमद मुग़ल शरीफ मुग़ल पंहिंजे नौजवान पुट फालिज जे मरीज़ ज़ाहिद अब्बास मुग़ल सां गॾु नवाबशाह प्रेस क्लब पहुची अॻूणे नवाज़ लीग अॻवान शौकत जट जे मुबैना ज़ातियुनि ऐं ज़ुल्मनि ख़िलाफ़ शदीद एहतजाज करण बाद ज़ाहिद अब्बास मुग़ल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 10 अप्रैल ते हुनजे सोट हैदर अली सां शौकत जट जे पुटनि इमरान सुहेल ऐं काशिफ झेड़ो कयो ऐं मथां तशदुद कयो, जंहिंजी दांह खणी अज़ीज़ मुग़ल ऐं शौकत जट वियासीं त उन धमकियूं ॾिनियूं ऐं लठियूं हुयूं। बाद में ॿिनि सोटनि हसन अली ऐं खुरम अली ख़िलाफ़ कूड़ो केस दाख़िल करायो ऐं मूं ते पिस्टल जो फायर करण जो इल्ज़ाम हयो ऐं पुलिस सोटनि हसन अली खुरम खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो आहे। नंढे सोट 15 सालनि जे हैदर अली खे बिना केस हुअण जे 2 ॾींहंनि खां पुलिस गाइब करे छॾियो आहे। हुननि DIG SSP शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त मथां दाख़िल कयल कूड़ो केस ख़त्म करे हसन अली खुरम अली खे आज़ादु कयो वञे ऐं शौकत जट ख़िलाफ़ आला सतह जी इंक्वायरी कराए असांखे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ ॾिनो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।